अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरियल शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिकु ज़बरदस्त अपडेट आई है दुलाब जी, उहा भी तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दुलाब ड्रामो कहिड़ी अपडेट ते रिलीज़ थियण वारो आहे, कहिड़ी डेट ते रिलीज़ थियण वारो आहे, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजे कमेंट जा जवाब बि ॾींदासीं। अॼु दुलाब ड्रामे ऐं आज़म मैंगल जे बारे में जेका अपडेट आहे दोस्तों, यकीनन तव्हांखे वणंदी। आज़म मैंगल जे बारे में ज़बरदस्त मूं अपडेट आंदी आहे ऐं दुलाब जी अॼु ख़ुशी जी ख़बर आहे। जेका बि तव्हांखे मां ख़बर ॾियण वारो आहियां, तव्हां ख़ुशि थी वेंदो ऐं तव्हांजे लाइ अॼु ख़ुशी जी ख़बर आंदी आहे। जी हाँ दोस्तों दुलाब ड्रामो ज़बरदस्त आहे, तव्हांखे ख़बर आहे अॼु उन जी कहिड़ी कहिड़ी तारीफ़ कयां। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां त हिन वीडियो खे लाइक करे छॾियो, हाणे ई लाइक कयो ऐं सब्सक्राइब जे न कयूं वेठा त सब्सक्राइब बि करे छॾियो, दोस्तनि ताईं शेयर कयो, बेल आइकन खे आल ते कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों यकीन मानियो, जॾहिं मां पंहिंजा उते शूटिंग ॾिठी साम्हूं ऐं शूटिंग जे दौरान जेका असां इहे ॾिठीसीं सभु कुझु आख़िरी स्पेल जे पहिरें स्पेल जी आख़िरी जेका शूटिंग थी आहे, एॾी त भरपूर थी आहे। आज़म मैंगल जे एॾा दोस्तों सीन सुठा वरिता विया आहिनि, एॾी ज़बरदस्त ख़ूबसूरत जाइ ते। पहिरियों तव्हांखे ॿुधायूं, पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे, पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ख़ैर सां। 25 एपिसोड पूरा मुकमिल थी विया आहिनि, उन्हनि जी शूटिंग मुकमिल थी वई आहे। इहे हाणे एडिट थींदा, इन्हनि जो टीज़र बि ईंदो ऐं टीज़र कॾहिं ईंदो इहो बि तव्हांखे ॿुधायूं था। बक़ाया वरी ॿिए स्पेल जी शूटिंग वरी बक़ाया जेका अदाकार आहिनि, अॻिते कहाणी आहे उहा वरी बाद में थींदी। पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे दोस्तों। ख़ुशख़बरी इहा तव्हांजे लाइ आहे। अॼु इहो ॿुधाईंदासीं आज़म मैंगल जा ऐं आज़म मैंगल सां गॾु जेको हीरोइन जो किरदारु अदा करे रही आहे, उन्हनि जा सीन शूट कया विया अहिड़ी ख़ूबसूरत लोकेशन ते। तव्हांखे छा ॿुधायां, अहिड़ो सुठो पार्क, रुॻो हरियाली भरियाली, जारे कारी सर सब्ज़ मैदान, एॾी त लोकेशन। ऐं आज़म मैंगल जो जेको सूट पातल हुयो हिकिड़ो ज़बरदस्त, जीअं बलोची सूट हूंदो आहे, कांच वॾी, सिंधी बि पाईंदा आहिनि बलोची बि पाईंदा आहिनि, वॾी कांच हिकिड़ी ज़बरदस्त नमूने सां। अहिड़ो त आज़म मैंगल VIP लॻे पियो। ऐं उते वरी कार ते अची ऐं दुश्मन एंट्री आणनि था, जेका छोकिरी जा वारिस आहिनि, जेका छोकिरी खे चंबो बि हणनि था, छोकिरी किरे थी कार जे मथां ऐं अहिड़े हिसाब सां उहे वरी आज़म मैंगल उन्हनि खे रोके थो, आज़म मैंगल एंट्री हणे थो, आज़म मैंगल सां गॾु उहो ॾिसंदा आहिनि, गुस्सो कंदा आहिनि छोकिरी ते, इहे गॾु छो बीठा आहिनि। अहिड़े हिसाब जी शूटिंग कई वई आहे पार्क में। पहिरियों उन्हनि जे मथां मुंहिंजे ख़्याल में गानो बि हिकिड़ो जेको आहे शूट कयो वियो आहे। पोइ गानो जेको बि आहे उहो त हाणे न ॾेखारियो वियो आहे। जॾहिं इहो वीडियोज़ ईंदा, जॾहिं एपिसोड ईंदा, उन्हनि में इहो गानो बि ॾेखारियो वेंदो त कहिड़ो गानो आज़म मैंगल ऐं छोकिरी मथां शूट कयो वियो आहे दुलाब ड्रामे में। पर दोस्तों तव्हांखे कहिड़ी कहिड़ी जी मां तारीफ़ कयां, एॾो त ख़ूबसूरत ज़बरदस्त उहे पिक्चर आहिनि। जे तव्हांखे उहे पिक्चर ॾिसणा आहिनि, पिक्चर बि मां तव्हांखे ॾेखारे सघां थो हिन वीडियो में। न तव्हां वञो उदासी TV ते, मां वीडियो अपलोड कयो आहे, 7 बजे पब्लिक थींदो, उन में सॼी डिटेल पिक्चर मां ॾेखारिया आहिनि, सॼी शूटिंग ॾेखारी आहे, सभु कुझु ॾेखारियो आहे। हिते त वरी फेस जे ज़रिए तव्हांखे सम्झाए रहियो आहियां। जे तव्हांखे उहे पिक्चर ख़ूबसूरत ॾिसणा आहिनि त उदासी TV ते वञो, हींअर ई उहो वीडियो अपलोड थियो हूंदो 7 बजे ऐं उते सॼा उहे सीन मूं हिकु हिकु सॼो सम्झायो आहे सुठे नमूने सां, ऐं तव्हां ॾिसी तव्हां हैरान थी वेंदव। बाक़ी अपडेट मां तव्हांखे हिन चैनल ते ॾेई रहियो आहियां, ही फर्स्ट चैनल, हू सेकेंड चैनल। दोस्तों दुलाब ड्रामे जो टीज़र हाणे तमामु जल्द रिलीज़ थियण वारा आहिनि। हक़ीक़त पुछो टीज़र हाणे ईंदा, टीज़र जेको आहे 3 टीज़र ईंदा, पोइ पुरमो ईंदो, पोइ उनजो एपिसोड ईंदो। ऐं दुलाब ड्रामो हाणे परे नाहे रहियो, हाणे तमामु वेझो आहे ऐं इन में सभिनी अदाकारनि महिनत कई आहे। फरज़त मलिक खजू डायरेक्टर वरी महिनत कई आहे। आज़म मैंगल सभ खां वधीक ज़बरदस्त अंदाज़ में पंहिंजी अदाकारी ॾेखारी आहे। अली हसन चढ़ड़ बि घटि न आहे, कोई जेका जेका अदाकार हुया सभिनी पंहिंजी महिनत जा जोहर ॾेखारिया आहिनि, पंहिंजी महिनत जा ज़बरदस्त हिकिड़ा सीन ॾेखारिया। उमेद अली कलवाड़ बि घटि जेको न कयो आहे, उन बि ज़बरदस्त शूटिंग कई आहे। ऐं यासिन बौज़ार जेको अब्बास हुयो ज़हर ज़िंदगी में, हिते वरी उते कॉमेडी कंदो, मश्करी कंदो, हिते वरी उहो ॾाढा हथियार मथियार खणी जहिड़ो करे थो, उन जा किरदार बि हिकु ज़बरदस्त शूट कया विया आहिनि। हर अदाकार, हर इंसान पंहिंजी पंहिंजी वॾी महिनत कई आहे ऐं सुठे नमूने सां महिनत कई आहे। जंहिं जेतिरी महिनत कई आहे उन्हनि खे ओतिरो फल मिलंदो अॻिते हली ड्रामनि में। फ़िलहालु शूटिंग जे एतिरी ख़ूबसूरत आहे, जॾहिं वीडियो तव्हां ॾिसंदव, इहो सीन ॾिसंदव त पोइ तव्हांखे केॾो मज़ो अचण वारो आहे। हक़ीक़त पुछो तव्हां पाण एंटरटेन थी वेंदव। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, अॼु चालीहो मुहर्रम जो चालीहो आहे अॼु, ऐं तव्हां हीअ वीडियो जॾहिं मां शूट करे रहियो आहियां, थी सघे थो नेटवर्क जो मसइलो बि तव्हांजे इलाइक़नि में थिए, मतां तव्हां ॿिए ॾींहुं या मुंहिंजी वीडियो ॾिसंदा हुजो
लेकिन तव्हांखे मां चवां थो हीअ वीडियो आख़िर ते मुंहिंजी ज़रूरु ॾिसो। अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां, बक़ाया अॻिते बि। हाणे दोस्तो बसि थोरो इंतज़ारु आहे तव्हांखे, वधि में 15 ॾींहं 20 ॾींहं एतिरो इंतज़ारु कयो, या वधि में वधि हिकिड़ो महीनो लॻंदो, ॿियो छा लॻंदो, एतिरो लॻंदो। लेकिन तव्हांखे इहो ड्रामो ख़ूबसूरत ड्रामो मिली वेंदो ऐं तव्हां इन जी टेंशन बि न कयो। टेंशन कंदो दोस्तो छा थींदो, ड्रामो त पंहिंजे टाइम ते ई अचिणो आहे, अॻिते न आहे अचिणो। लेकिन तव्हांजा जेके कमेंट आहिनि उहे अदाकार बि पढ़नि था, डायरेक्टर बि, राइटर बि सभु पढ़नि था। तव्हां इहे सुठा कमेंट कंदा कयो, तव्हांखे तव्हांजा कमेंट पढ़ी थी सघे थो उन ते थोरो असरु पवे, उनखे ख़बर पवे त असांजे ड्रामे जी केतिरी माण्हुनि खे केतिरो इंतज़ारु आहे। पोइ उन हिसाब सां उहो अॻिते जेको आहे न सुठी कहाणी ॾियणु, सुठा कमेंट कंदा कयो, अहिड़ी कहाणी खपे ड्रामनि में, अहिड़ी कहाणी उजागर कयो, अॻिते हली थी सघे थो वरी उहो सुठो जेको आहे न स्टोरी ॾियनि, स्टोरी जे हिसाब सां पोइ मतिलबु कमु वरी सही अचे ऐं पोइ उहो मतिलबु तव्हांखे मथां वणे थींदो आहे न। अॼु जेको आहे कुझु कमेंट इहे मां शामिलु करे वेठां, पोइ अॻिते जेको आहे बक़ाया वरी उहे तव्हां सां मां स्टोरी शेयर कयां थो। दोस्तो असगर थीबो साहब लिखियो आहे, ज़बरदस्त लाजवाब शाल सदाईं ईअं सम्झाईंदा रहनि ऐं हमेशह अहिड़ा किरदार कनि जंहिंसां सिंध अबोज सिंधियुनि खे सुजाॻ कंदा रहनि। चंड ग्रहण ते जेका मूं कहाणी ऐं दुलाब जी मां ॿुधाई ऐं जेको आहे हवेली ड्रामे जी मूं ॿुधाई हुई त बाबा अहिड़ियूं अहिड़ियूं कहाणियूं अचनि थियूं। जागीर जी मां कहाणी ॿुधाई, तालीम ते कहाणी अचे थी कल्ह वारी वीडियो में, उन ते असगर थीबो ही मैसेज कयो आहे। असगर थीबो साहब वॾियूं वॾियूं महिरबानियूं, भला तव्हांखे ख़ुशि रखे। बिल्कुलु अहिड़ियूं कहाणियूं इंशाअल्लाह अॻिते ईंदियूं रहंदियूं। उमेदु आहे डायरेक्टर जेको आहे न महिनत कंदा सुठे नमूने सां, अहिड़ियूं कहाणियूं अचनि। ऐं ॿिए हिकिड़े दोस्त लिखियो आहे KTN TV ड्रामा, उन जी चैनल जो नालो आहे, उन अची कमेंट कयो आहे, तकरार सीज़न 2 जल्द खां जल्द हलायो वञे। जी अदा हाणे जॾहिं ठाहिनि सीज़न 2, फ़िलहालु त आसिरो न आहे। अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलियान अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं फ़रीद सूमरो गुड लिखियो आहे, वॾी महिरबानियूं अब्दुल रऊफ़, वरी दिलि मोकिलियान, वरी महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा चंड ग्रहण टोटल घणियूं क़िस्तूं आहिनि। अदा ही नंढो सीरियल ड्रामो आहे, चंड ग्रहण वॾो ड्रामो न आहे, तमामु जल्द इहो ख़तमु थी वेंदो, एतिरो वॾो न आहे, नो टेंशन। ऐं असगर थीबो लिखियो आहे, लाला फयाज़ जेतिरी क़दुरु ज़हर ज़िंदगी में बहितरीनु लाजवाब ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत किरदारु कयो हुयो। अॻिते बि उमेदु आहे त लाला फयाज़ ईअं बहितरीनु ऐं लाजवाब ज़बरदस्त कमु कंदो रहंदो ऐं दुनिया वारनि खे बहितरीनु ज़बरदस्त अॻिते पैगाम ॾींदो रहंदो ऐं पंहिंजो मियाँ इज़त बरक़रार रखंदो ऐं अॻिते वधाईंदो रहंदो। इंशाअल्लाह अल्लाह दुलाब में लाला फयाज़ ज़हर ज़िंदगी ड्रामे में महिनत कंदो। असां उमेद ते पूरी लहंदो, चए थो असांजी उमेद ते पूरो लहंदो, लेकिन थोरो हुते अधे खां हेॾो लफ़्ज़ थी विया आहिनि। लाला फयाज़ जी हर ड्रामे खे अलाह पाक कामयाबु कंदो, लाला फयाज़ जी इज़त वधाईंदो मालिक। अदा तव्हांजूं दुआऊं तव्हां ॾिनियूं लाला फयाज़ खे, उमेदु आहे वीडियो ॾिसंदो हूंदो ऐं उनखे मैसेज पुॼी वेंदो। इहा भली ॻाल्हि आहे, भली सोच आहे तुंहिंजी। ऐं बाक़ी जेका ॿिया कमेंट आहिनि उहे मां शामिलु कंदो हलां, ऐं जेका बि आहिनि दोस्तनि जा कमेंट सभई जेको आहे न शामिलु कंदुसि। ऐं रियाज़ अहमद लिखियो आहे, ॾेरकी खां महिरबानियूं, ॾेरकी खां रियाज़ अहमद साहब, नूनी वारी दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त मोकिलियो आहे, रियाज़ अहमद लिखियो आहे, गुड मॉर्निंग रियाज़ अहमद ॾेरकी खां, अदा वॾियूं महिरबानियूं रियाज़ अहमद ॾेरकी खां। इहा भलो तव्हां नालो लिखियो आहे पंहिंजे शहर जो, असांखे ख़बर पइजी वई तव्हां असांजा किथां खां दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद उमर दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं सुहिणा। ऐं मीरजत जेको आहे दिलि मोकिलियान, जमील अली ख़ान दिलि मोकिलियान, महिरबानियूं ॿिन्ही दोस्तनि जूं। हुसैन भाई मरी कैसे आप, जानी मां ठीकु आहियां, दुआऊं आहिनि तव्हांजो, तव्हां हलवाल ॾियो, ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे। सभिनी दोस्तनि जा कमेंट जेका हुया अॼु आया मां सभु शामिलु कया। उमेदु आहे तव्हां बि अहिड़ा सुठा कमेंट कंदो, सुवाल कंदो, तव्हांखे उन जा जवाब मिली वेंदा, जेका वरी नेक्स्ट वीडियो असांजी ईंदी रहंदी उन में मिलंदा। कंहिंजो बि कमेंट वग़ैरह असां मिस न आहियूं कंदा, उन्हनि जो जवाबु ज़रूरु ॾींदा आहियूं। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे, जेको बि तव्हांजो सुवाल हुजे कमेंट में लिखो, सुठो कमेंट लिखो, कंहिं अदाकार जे बारे में, ड्रामे जे बारे में, फिल्म जे बारे में, कहाणी जे बारे में, किस्तनि जे बारे में, रिव्यू जे बारे में, जेको बि तव्हांजो मतिलबु सुवालु हुजे तव्हां कमेंट में लिखो। उन जो वरी अॻी किस्त में, अॻी वीडियोज़ में असां इंशाअल्लाह जवाबु ॾेई छॾींदासीं। मिस तव्हांजो कंहिंजो बि असां कमेंट न आहियूं कंदा। बाक़ी हलूं था अॻिते। दोस्तो जागीर ड्रामो जो त हाणे बक़ाया जेको तव्हांखे मां ॿुधायो त उहो त मुकमिल थियलु आहे। हाणे सिर्फ़ु हाणे आख़िरी स्पेल हली रहियो आहे पथर दिलि जो, इहो ख़तमु थिए इन जाइ ते सीरियल ड्रामा जागीर बि हलायो वेंदो ऐं पोइ अॻिते वरी जागीर ड्रामे जी जेको आहे न KTN वारनि ते तव्हांखे उहो मिलंदी रहंदी। ॿिए हिकु दोस्त लिखियो, हवेली ड्रामे जूं 2 क़िस्तूं न आहिनि, अधु अलाए कहिड़ियूं क़िस्तूं चए पियो।
ऐं थी सघे थो इहो अदा शूटिंग हले थी 3 स्पेल जी हवेली जी, जंहिंजी मां रोज़ु अपडेट ॾींदो आहियां। इन जे करे थोरो माना स्लो कयो अथनि, जीअं 3 स्पेल जूं एडिटिंग थी वठे। 3 स्पेल बि हवेली ड्रामे जो ज़बरदस्त शूट थी रहियो आहे आज़म मंगल जो हैदराबाद ते। मंसूर दानिश साहब जी जेको आहे न डायरेक्शन में ज़बरदस्त उनजा बि सीन शूट कया वञनि था ऐं चेंजिंग बि कुझु कहाणी में अची वई आहे। 3 स्पेल ते ड्रामो अञा मज़ो करे वियो आहे। उहे जॾहिं अची वेंदा इंशाअल्लाह उमेदु आहे उहे तव्हांखे वणंदा। बसि कुझु ॾींहं सां इंतज़ारु कयो। हवेली ड्रामो बंदि थियण वारो न आहे। मुंहिंजो सभिनी सां राब्तो हले थो, उन्हनि अदाकारनि सां बि, डायरेक्टरनि सां, सभिनी सां। ऐं जेका पल पल जी शूटिंग थिए थी सॼो राब्तो मुंहिंजो आहे। जेको ड्रामो बंदि थींदो असां तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं, बाबा हीउ ड्रामो बंदि थी चुको आहे, हीउ कॾहिं ईंदो कॾहिं न ईंदो। ऐं दुलाब जी बि सॼी शुरू खां आख़िर ताईं असां रिपोर्ट तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो, इहा अपडेट बि असां तव्हांखे अॼु ॾेई छॾीसीं। स्टार्ट थियो तॾहिं बि अपडेट ॾिनीसीं, अञा स्टार्ट न बि थियो तॾहिं बि असां अपडेट ॾिनीसीं। सभ खां पहिरियां दुलाब ड्रामो हिकिड़ो अचिणो आहे, पोइ शूटिंग स्टार्ट थी, मुकमिल थी वियो पहिरियों स्पेल। ऐं तव्हांखे स्पेल जी मथां ॼाण न हुजे मां ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 किस्तनि जो जेको हिकिड़ो मतिलबु जथो हूंदो आहे, उन खे चवंदा आहिनि स्पेल, 25 किस्तनि खे। इन जे करे जेको आहे न 25 किस्तां, हिकु स्पेल, 2 स्पेल मानी 50 किस्त। दोस्तो वीडियो पंहिंजी पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे तव्हां ताईं ॾिठो आहे, जेसीं ताईं ॾिठो आहे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरी आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिकु ज़बरदस्त अपडेट आई आहे दुलाब जी, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दुलाब ड्रामो कहिड़ी अपडेट ते रिलीज़ थियण वारो आहे, कहिड़ी डेट ते रिलीज़ थियण वारो आहे, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजे कमेंट जा जवाब बि ॾींदासीं। अॼु दुलाब ड्रामे ऐं आज़म मंगल जे बारे में जेका अपडेट आहे दोस्तो, यकीनन तव्हांखे वणंदी। आज़म मंगल जे बारे में ज़बरदस्त मूं अपडेट आंदी आहे ऐं दुलाब जी अॼु ख़ुशी जी ख़बर आहे। जेका बि तव्हांखे मां ख़बर ॾियण वारो आहियां तव्हां ख़ुशि थी वेंदो ऐं तव्हांजे लाइ मां अॼु ख़ुशी जी ख़बर आंदी आहे। जी हाँ दोस्तो दुलाब ड्रामो ज़बरदस्त आहे, तव्हांखे ख़बर आहे। अॼु उन जी कहिड़ी तारीफ़ कयां। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां, हिन वीडियो खे लाइक करे छॾियो, हाणे ई लाइक कयो ऐं सब्सक्राइब जे न कयूं वेठा त सब्सक्राइब बि करे छॾियो, दोस्तनि ताईं शेयर कयो, बेल आइकन खे आल ते कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो यकीन मानियो, जॾहिं मां पंहिंजा उते शूटिंग ॾिठी साम्हूं ऐं शूटिंग जे दौरान जेका असां इहे ॾिठीसीं सभु कुझु, आख़िरी स्पेल जे पहिरें स्पेल जी आख़िरी जेका शूटिंग थी आहे, एॾी त भरपूर थी आहे। आज़म मंगल जे एॾा दोस्तो सीन सुठा वरिता विया आहिनि, एॾी ज़बरदस्त ख़ूबसूरत जाइ ते। पहिरियों तव्हांखे ॿुधायूं, पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे, पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ख़ैर सां। 25 एपिसोड पूरा मुकमिल थी विया आहिनि, उन्हनि जी शूटिंग मुकमिल थी वई आहे। इहे हाणे एडिट थींदा, इन्हनि जो टीज़र बि ईंदो ऐं टीज़र कॾहिं ईंदो इहो बि तव्हांखे ॿुधायूं था। बक़ाया वरी ॿिए स्पेल जी शूटिंग, वरी बक़ाया जेका अदाकार आहिनि, अॻिते कहाणी आहे उहा वरी बाद में थींदी। पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे दोस्तो। ख़ुशख़बरी इहा तव्हांजे लाइ आहे। अॼु इहो ॿुधाईंदासीं आज़म मंगल जा ऐं आज़म मंगल सां गॾु जेको हीरोइन जो किरदारु अदा करे रही आहे, उन्हनि जा सीन शूट कया विया। अहिड़ी ख़ूबसूरत लोकेशन ते तव्हांखे छा ॿुधायां, अहिड़ो सुठो पार्क, रुॻो हरियाली भरियाली, जारेकारी सरसब्ज़ मैदान, एॾी त लोकेशन। ऐं आज़म मंगल जो जेको सूट पातल हुयो हिकिड़ो ज़बरदस्त, जीअं बलोची सूट हूंदो आहे, कांच वॾी, सिंधी बि पाईंदा आहिनि, बलोची बि पाईंदा आहिनि, वॾी कांच हिकिड़ी ज़बरदस्त नमूने सां। अहिड़ो त आज़म मंगल VIP लॻे पियो। ऐं उते वरी कार ते अची ऐं दुश्मन एंट्री आणनि था, जेका छोकिरी जा वारिस आहिनि, जेका छोकिरी खे चंबो बि हणनि था, छोकिरी किरे थी कार जे मथां ऐं अहिड़े हिसाब सां उहे वरी आज़म मंगल उन्हनि खे रोके थो। आज़म मंगल एंट्री हणे थो, आज़म मंगल सां गॾु उहो ॾिसंदा आहिनि, गुस्सो कंदा आहिनि छोकिरी ते, इहे गॾु छो बीठा आहिनि। अहिड़े हिसाब जी शूटिंग कई वई आहे पार्क में। पहिरियों उन्हनि जे मथां मुंहिंजे ख़्याल में गानो बि हिकिड़ो जेको आहे शूट कयो वियो आहे। पोइ गानो जेको बि आहे उहो त हाणे न ॾेखारियो वियो आहे। जॾहिं इहो वीडियोज़ ईंदा, जॾहिं एपिसोड ईंदा, उन्हनि में इहो गानो बि ॾेखारियो वेंदो त कहिड़ो गानो आज़म मंगल ऐं छोकिरी मथां शूट कयो वियो आहे दुलाब ड्रामे में। पर दोस्तो तव्हांखे कहिड़ी जी मां तारीफ़ कयां, एॾो त ख़ूबसूरत ज़बरदस्त उहे पिक्चर आहिनि। जे तव्हांखे उहे पिक्चर ॾिसणा आहिनि, पिक्चर बि मां तव्हांखे ॾेखारे सघां थो हिन वीडियो में। न तव्हां वञो उदासी TV ते, मां वीडियो अपलोड कयो आहे, 7 बजे पब्लिक थींदो, उन में सॼी डिटेल पिक्चर मां ॾेखारिया आहिनि, सॼी शूटिंग ॾेखारी आहे, सभु कुझु ॾेखारियो आहे।
हिते त वरी फेस जे ज़रिए तव्हांखे सम्झाए रहियो आहियां। जे तव्हांखे उहे पिक्चर ख़ूबसूरत ॾिसणा आहिनि त उदासी टीवी ते वञो, हींअर ई उहो वीडियो अपलोड थियो हूंदो 7 बजे ऐं उते सॼा उहे सीन मूं हिकु सॼो सम्झायो आहे सुठे नमूने सां ऐं तव्हां ॾिसी तव्हां हैरान थी वेंदव। बाक़ी अपडेट मां तव्हांखे हिन चैनल ते ॾेई रहियो आहियां, ही फर्स्ट चैनल हू सेकेंड चैनल। दोस्तो दुलाब ड्रामे जो टीज़र हाणे तमामु जल्द रिलीज़ थियण वारा आहिनि। हक़ीक़त पुछो टीज़र हाणे ईंदा, टीज़र जेको आहे 3 टीज़र ईंदा, पोइ पुरमो ईंदो, पोइ उनजो एपिसोड ईंदो ऐं दुलाब ड्रामो हाणे परे न आहे रहियो, हाणे तमामु वेझो आहे ऐं इन में सभिनी अदाकारनि महिनत कई आहे। फरज़द मलिक खजू डायरेक्टर वरी महिनत कई आहे। आज़म मैंगल सभ खां वधीक ज़बरदस्त अंदाज़ में पंहिंजी अदाकारी ॾेखारी आहे। अली हसन चढ़ण बि घटि न आहे, कोई जेका जेका अदाकार हुआ सभिनी पंहिंजी महिनत जा जोहर ॾेखारिया आहिनि, पंहिंजी महिनत जा ज़बरदस्त हिकिड़ा सीन ॾेखारिया। उम्मीद अली कलवाड़ बि घटि जेको न कयो आहे, उन बि ज़बरदस्त शूटिंग कई आहे। ऐं यासिन बौज़ार जेको अब्बास हुयो ज़हर ज़िंदगी में, हिते वरी उते कॉमेडी कंदो, मश्करी कंदो, हिते वरी उहो ॾाढा हथियार मथियार खणी जहिड़ो करे थो, उन जा किरदार बि हिकु ज़बरदस्त शूट कया विया आहिनि। हर अदाकार हर इंसान पंहिंजी पंहिंजी वॾी महिनत कई आहे ऐं सुठे नमूने सां महिनत कई आहे। जंहिं जेतिरी महिनत कई आहे उन्हनि खे ओतिरो फल मिलंदो अॻिते हली ड्रामनि में। फ़िलहालु शूटिंग जे एतिरी ख़ूबसूरत आहे, जॾहिं वीडियो तव्हां ॾिसंदव, इहो सीन ॾिसंदव त पोइ तव्हांखे केॾो मज़ो अचण वारो। हक़ीक़त पुछो तव्हां पाण एंटरटेन थी वेंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, अॼु चालीहो मुहर्रम जो चालीहो आहे अॼु ऐं तव्हां हीअ वीडियो जॾहिं मां शूट करे रहियो आहियां, थी सघे थो नेटवर्क जो मसइलो बि तव्हांजे इलाइक़नि में थिए, मतां तव्हां ॿिए ॾींहुं इहा मुंहिंजी वीडियो ॾिसंदा हुजो, लेकिन तव्हांखे मां चवां थो हीअ वीडियो आख़िर ते मुंहिंजी ज़रूरु ॾिसो। अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां, बक़ाया अॻिते बि। हाणे दोस्तो बसि थोरो इंतज़ारु आहे तव्हांखे, वधि में 15 ॾींहं 20 ॾींहं एतिरो इंतज़ारु कयो, या वधि में वधि हिकिड़ो महीनो लॻंदो, ॿियो छा लॻंदो, एतिरो लॻंदो, लेकिन तव्हांखे इहो ड्रामो ख़ूबसूरत ड्रामो मिली वेंदो ऐं तव्हां इन जी टेंशन बि न कयो। टेंशन कंदव दोस्तो छा थींदो, ड्रामो त पंहिंजे टाइम ते ई अचिणो आहे, अॻिते न आहे अचिणो, लेकिन तव्हांजा जेके कमेंट आहिनि उहे अदाकार बि पढ़नि था, डायरेक्टर बि, राइटर बि सभु पढ़नि था। तव्हां इहे सुठा कमेंट कंदा कयो, तव्हांखे तव्हांजा कमेंट पढ़ी थी सघे थो उन ते थोरो असरु पवे, उनखे ख़बर पवे त असांजे ड्रामे जी केतिरी माण्हुनि खे केतिरो इंतज़ारु आहे, पोइ उन हिसाब सां उहो अॻिते जेको आहे न सुठी कहाणी ॾियणु ऐं सुठा कमेंट कंदा कयो। अहिड़ी कहाणी खपे ड्रामनि में, अहिड़ी कहाणी उजागर कयो, अॻिते हली थी सघे थो वरी उहो सुठो जेको आहे न स्टोरी ॾियनि, स्टोरी जे हिसाब सां पोइ मथां कमु वरी सही अचे ऐं पोइ उहो मतिलबु तव्हांखे मथां वणे थींदो आहे न। अॼु जेको आहे कुझु कमेंट इहे मां शामिलु करे वेठां, पोइ अॻिते जेको आहे बक़ाया वरी उहे तव्हां सां मां स्टोरी शेयर कयां थो। दोस्तो असगर थीबो साहब लिखियो आहे, ज़बरदस्त लाजवाब शाल सदाई ईअं सम्झाईंदा रहनि ऐं हमेशह अहिड़ा किरदार कनि जंहिंसां सिंध अबोज सिंधियुनि खे सुजाॻ कंदा रहनि। चंड ग्रहण ते जेका मूं कहाणी ऐं दुलाब जी मां ॿुधाई ऐं जेको आहे हवेली ड्रामे जी मूं ॿुधाई हुई त बाबा अहिड़ियूं अहिड़ियूं कहाणियूं अचनि थियूं। जागीर जी मां कहाणी ॿुधाई, तालीम ते कहाणी अचे थी कल्ह वारी वीडियो में, उन ते असगर थीबो ही मैसेज कयो आहे। असगर थीबो साहब वॾियूं वॾियूं महिरबानियूं, भला तव्हांखे ख़ुशि रखे। बिल्कुलु अहिड़ियूं कहाणियूं इंशाअल्लाह अॻिते ईंदियूं रहंदियूं। उमेदु आहे डायरेक्टर जेको आहे न महिनत कंदा सुठे नमूने सां, अहिड़ियूं कहाणियूं अचनि। ऐं ॿिए हिकिड़े दोस्त लिखियो आहे KTN TV ड्रामा, उन जी चैनल जो नालो आहे, उन अची कमेंट कयो आहे तकरार सीज़न 2 जल्द खां जल्द हलायो वञे। जी अदा हाणे जॾहिं ठाहिनि सीज़न 2, फ़िलहालु त आसिरो न आहे। अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलियान था, वॾियूं महिरबानियूं। ऐं फ़रीद सूमरो गुड लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रऊफ़ वरी दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा चंड ग्रहण टोटल घणियूं क़िस्तूं आहिनि। अदा ही नंढो सीरियल ड्रामो आहे, चंड ग्रहण वॾो ड्रामो न आहे, तमामु जल्द इहो ख़तमु थी वेंदो, एतिरो वॾो न आहे, नो टेंशन। ऐं असगर थीबो लिखियो आहे, लाला फ़याज़ जेतिरी क़दुरु ज़हर ज़िंदगी में बहितरीनु लाजवाब ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत किरदारु कयो हुयो। अॻिते बि उमेदु आहे त लाला फ़याज़ ईअं बहितरीनु ऐं लाजवाब ज़बरदस्त कमु कंदो रहंदो ऐं दुनिया वारनि खे बहितरीनु ज़बरदस्त अॻिते पैगाम ॾींदो रहंदो ऐं पंहिंजो मियाँ इज़त बरक़रार रखंदो ऐं अॻिते वधाईंदो रहंदो। इंशाअल्लाह अल्लाह दुलाब में लाला फ़याज़ ज़हर ज़िंदगी ड्रामे में महिनत कंदो। असां उमेद ते पूरी लहंदो, चए थो असांजी उमेद ते पूरो लहंदो, लेकिन थोरो हिते अधे खां हेॾो लफ़्ज़ थी विया आहिनि। लाला फ़याज़ जी हर ड्रामे खे अल्लाह पाक कामयाबु कंदो, लाला फ़याज़ जी इज़त वधाईंदो मालिक। अदा तव्हांजूं दुआऊं तव्हां ॾिनियूं लाला फ़याज़ खे, उमेदु आहे पोइ वीडियो ॾिसंदो हूंदो ऐं उनखे मैसेज पुॼी वियो हूंदो। इहा भली ॻाल्हि आहे, भली सोच आहे तुंहिंजी। ऐं बाक़ी जेका ॿिया कमेंट आहिनि उहे मां शामिलु कंदो हलां, ऐं जेका बि आहिनि दोस्तनि जा कमेंट सभई जेको आहे न शामिलु कंदोसि। ऐं रियाज़ अहमद लिखियो आहे ॾेरकी खां,
महिरबानियूं डेरकी खां रियाज़ अहमद साहब नूनी वारी दिलि मोकिलियानि वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त मोकिलियो आहे रियाज़ अहमद लिखियो आहे गुड मॉर्निंग रियाज़ अहमद डेरकी खां अदा वॾियूं महिरबानियूं रियाज़ अहमद डेरकी खां। इहा भलो तव्हां नालो लिखियो आहे पंहिंजे शहर जो, असांखे ख़बर पइजी वई तव्हां असांजा किथां किथां दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद उमर दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं सुहिणा। ऐं मीरजत जेको आहे दिलि मोकिलियानि, जमील अली ख़ान दिलि मोकिलियानि, महिरबानियूं ॿिन्ही दोस्तनि जूं। हुसैन भाई मरी कैसे हैं आप? जानी मां ठीकु आहियां, दुआऊं आहिनि तव्हांजो, तव्हां हलु वालियो ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे। सभिनी दोस्तनि जा कमेंट जेका हुया अॼु आया मां सभु शामिलु कया। उमेदु आहे तव्हां बि अहिड़ा सुठा कमेंट कंदो, सुवाल कंदो, तव्हांखे उन जा जवाब मिली वेंदा, जेका वरी नेक्स्ट वीडियो असांजी ईंदी रहंदी उन में मिलंदा। कंहिंजो बि कमेंट वग़ैरह असां मिस न आहियूं कंदा, उन्हनि खे उन्हनि जो जवाबु ज़रूरु ॾींदा आहियूं। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे जेको बि तव्हांजो सुवाल हुजे कमेंट में लिखो, सुठो कमेंट लिखो, कंहिं अदाकार जे बारे में, ड्रामे जे बारे में, फिल्म जे बारे में, कहाणी जे बारे में, किस्तनि जे बारे में, रिव्यू जे बारे में, जेको बि तव्हांजो मतिलबु सुवाल हुजे तव्हां कमेंट में लिखो। उनजो वरी अॻी किस्त में अॻी वीडियोज़ में असां इंशाल्लाह जवाबु ॾेई छॾींदासीं। मिस तव्हांजो कंहिंजो बि असां कमेंट न आहियूं कंदा। बाक़ी हलूं था अॻिते दोस्तो। जागीर ड्रामो जो त हाणे बक़ाया जेको तव्हांखे मां ॿुधायो त उहो त मुकमिल थियल आहे। हाणे सिर्फ़ु हाणे आख़िरी स्पेल हली रहियो आहे पत्थर दिलि जो, इहो ख़तमु थिए इन जाइ ते सीरियल ड्रामा जागीर बि हलायो वेंदो। ऐं पोइ अॻिते वरी जागीर ड्रामे जी जेको आहे न केटिन वारनि ते तव्हांखे उहो मिलंदी रहंदी। ॿी हिकु दोस्त लिखियो हवेली ड्रामे जूं 2 क़िस्तूं न आहियूं, अधु अलाए कहिड़ियूं क़िस्तूं चए पियो। ऐं थी सघे थो इहो अदा शूटिंग हले थी 3 स्पेल जी हवेली जी, जंहिंजी मां रोज़ु अपडेट ॾींदो आहियां। इन जे करे थोरो माना स्लो कयो अथनि, जीअं 3 स्पेल जूं एडिटिंग थी वठे। 3 स्पेल बि हवेली ड्रामे जो ज़बरदस्त शूट थी रहियो आहे आज़म मिंगल जो हैदराबाद ते। मंसूर दानिश साहब जी जेको आहे न डायरेक्शन में ज़बरदस्त उन जा बि सीन शूट कया वञनि था ऐं चेंजिंग बि कुझु कहाणी में अची वई आहे। 3 स्पेल ताईं ड्रामो अञा मज़ो करे वियो आहे। उहे जॾहिं अची वेंदा इंशाल्लाह उमेदु आहे उहे तव्हांखे वणंदा। बसि कुझु ॾींहं सां इंतज़ारु कयो, हवेली ड्रामो बंदि थियण वारो न आहे। मुंहिंजो सभिनी सां राब्तो हले थो, उन्हनि अदाकारनि सां बि, डायरेक्टरनि सां, सभिनी सां। ऐं जेका पल पल जी शूटिंग थिए थी सॼो राब्तो मुंहिंजो आहे। जेको ड्रामो बंदि थींदो असां तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं बाबा हीउ ड्रामो बंदि थी चुको आहे, हीउ कॾहिं ईंदो कॾहिं न ईंदो। ऐं दुलाब जी बि सॼी शुरू खां आख़िर ताईं असां रिपोर्ट तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो, इहा अपडेट बि असां तव्हांखे अॼु ॾेई छॾीसीं। स्टार्ट थियो तॾहिं बि अपडेट ॾिनीसीं, अञा स्टार्ट न बि थियो तॾहिं बि असां अपडेट ॾिनीसीं। सभ खां पहिरियां दुलाब ड्रामो हिकिड़ो अचिणो आहे, पोइ शूटिंग स्टार्ट थी, मुकमिल थी वियो पहिरियों स्पेल। ऐं तव्हांखे स्पेल जी मथां ॼाण न हुजे मां ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 क़िस्तनि जो जेको हिकिड़ो मतिलबु जथो हूंदो आहे उन खे चवंदा आहिनि स्पेल, 25 क़िस्तनि खे। इन जे करे जेको आहे न 25 क़िस्तां, हिकु स्पेल, 2 स्पेल मानी 50 क़िस्त। दोस्तो वीडियो पंहिंजो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, उमेदु आहे तव्हां ताईं ॾिठो आहे। जेसीं ताईं ॾिठो आहे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे दोस्तो। ख़ुशख़बरी इहा तव्हांजे लाइ आहे। अॼु इहो ॿुधाईंदासीं आज़म मिंगल जा ऐं आज़म मिंगल सां गॾु जेको हीरोइन जो किरदारु अदा करे रही आहे उन्हनि जा सीन शूट कया विया। अहिड़ी ख़ूबसूरत लोकेशन ते तव्हांखे छा ॿुधायां, अहिड़ो सुठो पार्क, रुॻो हरियाली भरियाली, जारे कारे सर सब्ज़ मैदान, एॾी लोकेशन। ऐं आज़म मिंगल जो जेको सूट पातल हुयो हिकिड़ो ज़बरदस्त, जीअं बलोची सूट हूंदो आहे, कांच वॾी, सिंधी बि पाईंदा आहिनि बलोची बि पाईंदा आहिनि, वॾी कांच हिकिड़ी ज़बरदस्त नमूने सां। अहिड़ो त आज़म मिंगल VVIP लॻे पियो। ऐं उते वरी कार ते अची ऐं दुश्मन एंट्री आणनि था, जेका छोकिरी जा वारिस आहिनि, जेका छोकिरी खे चंबो बि हणनि था, छोकिरी किरे थी कार जे मथां। ऐं अहिड़े हिसाब सां उहे वरी आज़म मिंगल उन्हनि खे रोके थो, आज़म मिंगल एंट्री हणे थो, आज़म मिंगल सां गॾु उहो ॾिसंदा आहिनि, गुस्सो कंदा आहिनि छोकिरी ते, इहे गॾु छो बीठा आहिनि। अहिड़े हिसाब जी शूटिंग कई वई आहे पार्क में। पहिरियों उन्हनि जे मथां मुंहिंजे ख़्याल में गानो बि हिकिड़ो जेको आहे शूट कयो वियो आहे। पोइ गानो जेको बि आहे उहो त हाणे न ॾेखारियो वियो आहे। जॾहिं इहो वीडियोज़ ईंदा, जॾहिं एपिसोड ईंदा, उन्हनि में इहो गानो बि ॾेखारियो वेंदो त कहिड़ो गानो आज़म मिंगल ऐं छोकिरी मथां शूट कयो वियो आहे दुलाब ड्रामे में। पर दोस्तो तव्हांखे कहिड़ी जी मां तारीफ़ कयां, एॾो त ख़ूबसूरत ज़बरदस्त उहे पिक्चर आहिनि। जे तव्हांखे उहे पिक्चर ॾिसणा आहिनि, पिक्चर बि मां तव्हांखे ॾेखारे सघां थो हिन वीडियो में न। तव्हां वञो उदासी TV ते, मां वीडियो अपलोड कयो आहे, 7 बजे पब्लिक थींदो, उन में सॼी डिटेल पिक्चर मां ॾेखारिया आहिनि, सॼी शूटिंग ॾेखारी आहे, सभु कुझु ॾेखारियो आहे। हिते त वरी फेस जे ज़रिए तव्हांखे सम्झाए रहियो आहियां। जे तव्हांखे उहे पिक्चर